नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जी मशहूर फ़नकारा खुशबू लिगारी के प्रोग्राम बहाने घुराइण अगवा करण जी कोशिश नाकाम। कश्मीर जे इलाइक़े में कंहिं फ़ोन करे प्रोग्राम में शिरकत जी दावत ॾिनी हुई। खुशबू लिगारी पारां इहा दावत क़बूल कई। पुलिस खुशबू लिगारी जे वालिद सां फ़ोन ते राब्तो करे दावत में अचण जो रोकियो ऐं आगाही ॾिनी आहे त इहे माण्हू ॾोहारी आहिनि जेके अव्हां खे अगवा करणु चाहिनि था। हिन हवाले सां खुशबू लिगारी लाइन ते मौजूद है। मेहरबानी खुशबू लिगारी, जेको अवामी न्यूज़ के वक्त ॾिनो, इहो वाक़ियो कीअं पेश आयो है? बाबा जे नंबर ते कॉल आई हुई। उन्हनि बाबा खे चयो त असांजी दावत आहे कश्मीर साइड ॾे, उते तव्हां अचिजो, तव्हांखे इनवाइट था कयूं। उन खां पोइ बाबा पहिरीं ॻाल्हि त असीं ईअं दावतूं खणंदा बि न आहियूं ऐं गारंटी वठी, एतमाद वठी, भरवसो वठी पोइ दावत खणंदा आहियूं। असां उन्हनि खे चयोसीं, बाबा चयो त तव्हां असांखे गारंटी ॾियो, एतमाद भरवसो ॾियो। त उन्हनि चयो ठीकु आहे, असां तव्हांखे एतमाद ॾींदासीं, भरवसो के माण्हू अहिड़ा ॾींदासीं जो तव्हांखे उहो भरवसो ॾींदा, तव्हां अचिजो। बसि एतिरी ॻाल्हि थी। उन खां पोइ वरी कश्मीर साइड खां ई कंहिं सरकारी नंबर तां कॉल आई बाबा खे, त चए तव्हां इहा दावत न खणिजो, इहे फिलाण के धाड़ेल आहिनि, उन्हनि तव्हांखे कॉल कई हुई। बसि इहा ॻाल्हि ॿोल थी हुई। उन खां पोइ मेहरबानी खुशबू लिगारी, जो अवामी न्यूज़ के वक्त ॾिनो। सिंध जी मशहूर फ़नकार खुशबू लिगारी जो वालिद ख़ालिक मोहम्मद यूसुफ लिगारी लाइन ते मौजूद है। जी मोहम्मद यूसुफ, ॿुधाइजो इहो वाक़ियो कीअं पेश आयो है? अस्सलाम वालेकुम। दा इन हवाले सां असांखे असीं त सुबुह जो घर पंहिंजे सुता पिया हुआसीं, असांखे का ख़बर ई कोन्हे त सुबुह जो कॉल आई। असीं निंड में हुआसीं त कॉल आई, कंहिं दोस्त को माण्हू हो, कंहिं माण्हू जे पारां कॉल आई त बाबा इहो कश्मीर में प्रोग्राम आहे, दावत आहे, तव्हां अचो, अची सघो था। मुंहिंजो बाबा कश्मीर, कंदकोट, घोटकी, जेकाबाद ऐं इहे पासा जेके आहिनि, असीं इन पासे जी दावतूं खणूं ई कोन, असीं इन पासे वेंदा ई कोन आहियूं। पर हुन हमरा चयो त भई तव्हांखे कंहिं नालो छा आहे, कंहिंजी गारंटी ॾियूं, कंहिं भरवसो ॾियूं, तव्हांखे पोइ अची सघो था। मूं चयो गारंटी बि कंहिं पके माण्हू जी तव्हां ॾींदो, को पको पुख़्तो माण्हू हुजे, जेको असांजे वास्ते वारो हुजे, हितां जो हुजे, को एतमाद जोॻो माण्हू हुजे, को भरवसे जोॻो माण्हू हुजे, अहिड़े माण्हू जी तव्हां गारंटी ॾींदव त पोइ कोशिशि कंदासीं। पोइ मुंहिंजो इरादो हो त असां हुनखे फ़ी बि एतिरी ॿुधाईंदासीं जो हू उन ॻाल्हि ते ईंदो ई कोन। ठीकु आहे, त इहे शयूं हुयूं। असां अधु निंड में अधु जाग में हुआसीं। उहा फ़ोन हुई, को नालो त मूंखे हुनजो ज़हन में कोन थो अचे, पर चाचड़ ज़ात जो ॿुधाई पिए त चई ठीकु आहे, असीं तव्हांखे, असां वटि मार्वल ॻाए वई आहे, फिलाणा ॻाए विया आहिनि, त उहे बि कंहिं भरवसे सां आया, तव्हांखे बि एतमाद ॾींदासीं। हैदराबाद मां को SHO आहे, हुनजी तव्हांखे गारंटी ॾींदासीं, उहो तव्हांखे एतमाद में वठंदो। मुंहिंजो चलो ठीकु आहे, पोइ हुन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। न हुन तारीख़ ॿुधाई, न का ॻाल्हि, न कुझु। इहा शइ थी। पोइ हुन खां पोइ थोरी देरि खां पोइ कंदकोट कश्मीर साइड खां उते फ़ोन आई सरकारी नंबर तां, त भई जेको असीं SSP कश्मीर खां उतां को हुनजो इंचार्ज हो, हुन पे ॻाल्हायो, चई भई इहो तव्हां इहा दावत न खणिजो, असां वटि नंबर ट्रेस थिया आहिनि, इहो जेके तव्हां ॾे फ़ोनूं आयूं आहिनि, इहे धाड़ेल आहिनि उतां जा, कोशिशि कनि पिया, उहो दावत तव्हां खणंदो, तव्हांखे अगवा करे छॾींदा। सो बहरहाल हुननि आगाही ॾिनी असांखे, हुननि उतां जी पुलिस कंदकोट जी या कश्मीर जी, हुननि चयो इहा दावत न खणिजो। पोइ मुंहिंजो असीं हुई इहे दावतूं इन पासे वेंदा ई कोन आहियूं, खणंदा ई कोन आहियूं। पर जेकॾहिं हमरा चए पिया त तॾहिं बि असीं कोन खणूं आहे। जेकॾहिं खणूं आहे इन सूरत में, सो माना को गारंटी, को एतमाद, को भरवसो वठी पोइ ठीकु, इहा ॻाल्हि थी आहे। एतिरी ॻाल्हि आहे। हाणे इहे ख़बरूं ख़बर न आहे किथां हलियूं आहिनि, कीअं हलियूं आहिनि, असांखे का ख़बर न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।